तू हाशिम आई न ऐं तू दिलावर कयो ऐश कयो घुमी फिरी वठो। फिलहाल मां तव्हांखे गिरफ़्तार न कंदुसि छो त मूंखे ख़बर आहे त लौंग ऐं पीर एहसान उन सां गॾु रेशम सभिनी खे अगवा तव्हां कयो। पर पोइ बि मां तव्हांखे लाकअप न कंदुसि, मां तव्हांजो फाइल ठाहींदुसि ऐं पोइ जॾहिं फाइल भरिजी ईंदो न पोइ मां तव्हां ॿिन्ही खे इनकाउंटर कंदुसि, ॿिन्ही खे। सूबेदार पीर एहसान लौंग ऐं रेशम खे मुजन जे माण्हुनि अगवा कयो आहे ऐं तूं बि उन्हनि जी धुराही ऐं मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तूं बि घणो ख़ुशि न थी जाए ऐं जेका तूं इहा सीट करे हलींदो न इहा सीट तुंहिंजी घणो वक़्तु कोन हलंदी। सूबेदार मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तूं को मुल्क जो वाली कोन्ही, तोखां वॾा ऑफिसर ॿिया बि आहिनि। हा नोड़ीअ मो नांग न ठाहे, नांगनि जूं मुठियूं पकड़ वारा जोगी तुंहिंजे साम्हूं बीठा आहिनि। मां चाहियां न तव्हां ॿिन्ही खे हाणे जो हाणे गिरफ़्तार करे 14 ॾींहंनि जे लाइ रिमांड ते जेल मोकिले सघां थो, पर फिलहाल मां ईअं नथो कयां। मूंखे तव्हांजो वजूद मिटाइणो आहे। सूबेदार ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त असां कानून जी इज़त करण वारा आहियूं, न त तोखे ॻाल्हाइण जो एतिरो मौक़ो कॾहिं बि कोन ॾियूं हा। मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि तव्हांखे। सूबेदार हींअर बि गौर करे ॾिसी वठ, वरी जॾहिं दिलि चवई त वरी बि ॾिसी वठजाए। सरदार साईं जेको तव्हांजो दुश्मन आहे उहो बंगल खान जो दुश्मन आहे ऐं पीर मुजन तव्हांजो खुलियल दुश्मन आहे। मां सम्झां थो जे पीर एहसान जल्दी बाज़ियाब न थियो त वॾो गंद थींदो। बंगुल खान पीर एहसान जी परेशानी पंहिंजी जाइ ते, बाक़ी दुख हिन ॻाल्हि जो आहे पीर मुजन उल्टो असांजे मथां केस दाख़िल कयो आहे। मुंहिंजा माण्हू पंहिंजी जान बचाइनि या उल्टो पीर एहसान खे गोलींदा वञनि। सचमुच न बंगुल खान असां मुंझी पिया। बाबा तव्हां मुंझी पिया, बाक़ी हे बंगुल खान मरी वियो आहे छा? ज़िंदा आहे बंगुल खान, तव्हां सां कुल्हे में ॾेई साथ ॾींदो। तव्हां छा था सम्झो त ही बंगुल खान तव्हांखे अकेलो छॾींदो? न, तव्हांजे अॻियां अची पहिरीं गोली हे बंगुल खान खाईंदो, तव्हां सां साथ ॾींदो, तव्हांखे पर अकेलो कॾहिं कोन छॾींदो। बंगुल खान इहो कमदार नबू तुंहिंजो दोस्त आहे, हाणे इहो तवारो दोस्त नबू पीर मुजन जी कमदारी पियो करे। मां सम्झां थो त इहो कमदार नबू पीर मुजन सां बिट पर जेकॾहिं तूं मुंहिंजी मदद करणु चाहीं थो ऐं मुंहिंजो साथ ॾियणु चाहीं थो त छो न सरदार साईं, मां तव्हांजी मदद कंदुसि, ज़रूरु कंदुसि। पर इहो कमदार नबू ॾाढो नमक हराम अथव, थोरो हिन खां पासो कजो। सरदार साईं मूं ने नबू कमदार जी बेइज़ती करे हुनखे उताक मां कढी छॾियो। हाणे मूंखे नथो लॻे त हू मुंहिंजो साथ ॾींदो। त पोइ बंगुल खान तूं कहिड़े तरीक़े सां ऐं कीअं असांजी मदद करे सघीं थो, खुली ॿुधाए। का वाज़ह वाट नज़र कान थी अचे, पर पोइ बि कमदार नबू सां मां ज़रूरु मिलंदुसि। ठीकु आहे, तूं वाज़ह तौर ते कमदार नबू सां ॻाल्हाए, जेकॾहिं
तूं सिधी वाट ते अचे थो त ठीकु, न त पोइ असांजा बि हथ ॿधल न आहिनि। तूं ॾिसजांइ, मां सभ खां पहिरीं इन कमदार न पोइ जे ॻिचीअ में हथ विझंदुसि, ॻिचीअ में हथ। ठीक आहे सरदार साईं, तव्हां खुट कोन कयो, मां तव्हां सां गॾु आहियां। ठीकु आहे, बोर्जी खे चओ त मानी टेबल ते लॻाए, असां अचूं। बबुल खान, मानी टेबल ते लॻे थी, हल त लिखाऊं। सरदार साईं, मानी जी तकलीफ़ न कयो, बस बाबल मानी कोन था खाऊं। तूं मुंहिंजे दॾे ते आयो आहीं, मानी खाराइण खां सवाइ मां तोखे कोन छॾींदुमि। अॼु बहाना न कंदा अचु। हलो भला, जीअं तव्हांजी मर्ज़ी। मुंहिंजी आई मर्ज़ी अचु। सरदार खे केरु जवाब? वाड़ी किस्मत वा मूंसां वाजा खेॾ खेॾिया अथई। अफ़सोस मां पंहिंजे घर में कैद आहियां। हिन हेॾे वॾे जहान में मुंहिंजी मदद करण वारो केर बि न आहे। हितां भॼण जी कोशिश न कजांइ, छो त हिन हवेली खां ॿाहिरि तुंहिंजो केर बि न आहे। छा तोखे ख़ुदा जो खौफ़ न आहे? मां तुंहिंजी भाॼाई आहियां। छो मूंखे बेगुनाह बांदी बनायो अथई? बराबरि तूं असांजी इज़त आहीं, मुंहिंजे मरूम भाउ जी बेवा आहीं, ऐं तूं हिते क़ैद नाहीं। ही तुंहिंजो पंहिंजो घर आहे, ऐं मां चाहियां थो त घर जी इज़त घर में रहे। पीर मुझे न जेको तूं चाहीं थो न, ये हरगिज़ न थींदो। छो न थींदो? इहो को दुनिया में पहिरियों दफ़ो कोन पियो थिए। मुंहिंजो मक़सदु तुंहिंजी तज़लील करणु न आहे, न ई मुंहिंजो कहिड़ो इरादो आहे। मां त तोखे इज़त ॾियण थो चाहियां। पीर मुझे न जंहिंखे तूं पंहिंजी इज़त थो चई न, उनखे मां पंहिंजी बेइज्जती थी सम्झां। मूंखे आज़ाद कर। मां वञी पंहिंजनि अबनि ऐं ॾाॾनि जे कखाड़नि घरनि में रहां। तूं आज़ाद आहीं, पर यादि रख, हाणे तुंहिंजो को बि माइट मिट हिन ॻोठ में न आहे। मां लोंग ॾेई वञणु चाहियां थी। सम्झ त लौंग मरी वियो, ऐं मां पंहिंजी भाउ जे बेवा खे ईअं दरबदर थियणु कोन ॾींदुसि। अचे हाजी शरीफा मानी खा। हाजी शरीफ, अॼु वारो भलो मिलियो अथई। हिकिड़ो ई गार्ड आयो आहे, इन खे पूरो करे हितां भॼण जी कर। हा हा, इहो हिकिड़ो ई आहे, ख़तमु करीसि। ॾिसी छा थो, वठ मानी। जी शशि, ओ अम्मा शशि। बाबा मां अची बाबा बहादुर खे चए पई। बहादुर तव्हां हलो, मां अदी खां मोकिलाए अचां थी। अदी मीरा, तूं एॾी उदास छो आहीं? हा, तूं वञी थी न, तुंहिंजे वञण खां पोइ मां त सफ़ा अकेली थी वेंदसि। बसि हिन जे करे उदास आहियां ससी। अदी मीरा, मुंहिंजो घर वरी कहिड़ो परे आहे। हाणे बहादुर वठण आयो आहे त वञणो त पवंदो न। अदा बहादुर जी तोखां सवाइ हिकु मिंट बि नथी सरे। अञा 2 ॾींहं मस थिया आहिनि त वरी वठण आयो अथई। अदी मीरा, 2 ॾींहंनि खां पोइ वरी मोटी ईंदसि। कार जे अॻियां 10 मिंट त लॻनि था, पर मुंहिंजी अखियुनि खां त परे आहीं न। अदी मीरा, छा कयां मां? घर जा बि 100 कम आहिनि। तूं बि सही थी चवें ससी, अदा बहादुर आयो आहे, तोखे वञणो त पवंदो। हा दी, चङो।
पंहिंजो ख्याल रखजांइ। हाँ आदि, तूं भी। चाचा ससुई का सवा सजो घर वीरन भलारो महीनो पियो हले। वो इन करे चाचा जो सहरी ऐं इफ्तारी टाइम ॾाढी तकलीफ़ थी थिए। बावर्चियुनि जे हथनि जा खाधा खाई खाई दिल ख़राब थी पई आहे। बराबर पुट शाबाश जो इन भलारे महीने में रोज़ा रखी थो। साल में हिकु दफ़ो तो भलारो महीनो अचे थो, माण्हू त गिफ़लत में गुज़ारियो छॾी। बराबर चाचा, वो बदकिस्मत तरीन माण्हू आहे जेको अल्लाह जी नेमतुनि जा फ़ाइदा नथो वठे ऐं भलारे महीने में पंहिंजा गुनाह नथो बख़्शाए। बहादुर पुट हाशिम जी त ख़बर थी अलाए किथे पियो ज़िंदगी गुज़ारे। बस चाचा हाशिम जी त ड्यूटी अहिड़ी आहे, पोइ हाशिम करे छा? भला बहादुर पुट एहसान साईं जी का ख़बर पई? न चाचा, ख़बर कहिड़ी पवे? सॼे जहान खे ख़बर आहे त पीर एहसान साईं इन मुचनि जी क़ैद में आहे। बस अब अलाए कहिड़ो ज़मानो अची वियो, रत रत जो दुश्मन बणी। चङो बाबा, हाणे मां हलां थी। चङो बहादुर, हलो। हाँ हलो तो चलो जाए। बसरा तू अची आई है। मूंखे इहा पक हुई, अलाह में इहा पूरी उम्मीद हुई त हू को न को वसीलो ज़रूर पैदा कंदो। चुप कर रे, चुप कर जीजा। मूंसां घणी हुजत न हलाए जाए। छाजे करे त हिते मां पीर मुजन जी ख़ासि बानी थी आई आहे। बसरा मूंखे ने केदम आज़ाद कर न। ओ जीजा दिल जाए कर, दिल जाए कर। हाणे बसरा पहती आ न, मां कुछ न कुछ जरूर कंदसि, पर तू सब्र कर। एड़ो करे ईअं जो ॼण मूंखे तूं सुञाणे ई कोन थी। न तोखे ख़बर आहे त मां हिन हवेलीअ में आहियां। ठीकु आहे बसरा, पर मुंहिंजी पारत हुजे। ओ जीजा रख अल्लाह ते, सब्र कर। मुंहिंजो सिर तोसां आहे, सब्र कर। रंगो फकीर ॿाहिरी दुनिया खे हाणे विसारे छॾ, विसारे छॾ। मूंखे आज़ाद करे छॾ लबू कमदार। अॼु मुंहिंजी रेशम जी शादी थियणी। तव्हां मूंसां कहर करे छॾियो आहे। अलाह कंदो त कारीगर ते पेर पवंदो आहे। ये रनन वारा पारा त न ॾे, न ॾे। रेशम जी शादी थी वई। पीर मौजन रेशम सां जबरदस्ती शादी करे छॾी। हाणे तूं वेठो लोड़ हिते, मर हिते। न न नबू कमदार न, ये नथो थी सघे। तू कूड़ो आई, कूड़ो। लौंग आऊं जो कूड़ो आहियां न, कूड़ो ई सही, कूड़ो आहियां। पर तूं रेशम खे विसारे छॾ, विसारे छॾ। हाँ लौंगा विसारे छॾ रेशम खे। हाणे तोखे असां घणा ॾींहं ज़िंदा कोन रखंदासीं। कमदार नबू, मां मीरासी फ़कीर आहियां। मुंहिंजी दुआ लॻंदी थई। मां दर दर दाहींदो आहियां, पुकारींदो आहियां। मूंखे छॾे ॾे, मूंखे न इन झंझट मां आज़ाद कर। कमदार नबू, मां दुआ थो कयां। जे मुंहिंजी दुआ लॻई न
अॼु जी वेंदे। मां सिर्फ़ मुजन साईं जे लाइ इंतज़ार में वेठो आहियां। केॾीमहिल तो हुकुम करे, जेॾीमहिल बि मुजन सरकार हुकुम कयो न, तोखे दुत करे छॾींदासीं। मां हितां भॼी वेंदुसि। तव्हांजी गोली मुंहिंजे पुठियां कोन लॻंदी। मां गोलीअ खां बि तिखो आहियां। लांगो फ़क़ीर उठ उठ चाहिंदो उठ उठ। अथई हिम्मत न त वञी ॾेखार। गिदड़ बघड़ खाई वेंदा रुगो गिदड़ बघड़ जा झंड में वञ मर। काबू कजोसि। मुराद तुसां ख़ैर त आहे? बेले में वेठो आहीं, सो बथे खाली कहिड़ियूं सोचुनि में घुमाई? हाजी शरीफ, छा तोखे ख़बर नाहे? एहसान साईं, लौंग फ़कीर ऐं रेशम साहिब सभु इन पीर मुजन जी क़ैद में आहिनि। न यार, मूंखे त ख़बर कान्हे का, पर मां पाण क़ैद में हुयुसि। छा तूं क़ैद में हुएं? हाजी शरीफ, तोखे केरु क़ैद कंदो? संगत मो लॻी आहे मुराद, संगत मो। मां सम्झी वियुसि हाजी शरीफ। तॾहिं त सियाणनि सच चयो आहे न, हमेशा दोस्ती बराबर वारनि सां रखिजे। तूं ॾे हाल वाल। यार हाजी शरीफ, मां पुलिस ऐं पीर मुजन खां वतां पियो लिकंदो। त पोइ ठीकु आहे मुराद, अॼु ॾींहं खां पोइ असां ॿई हिक ॿिए जा साथी आहियूं, हिक ॿिए जो सहारो आहियूं। त पोइ वधाए हथ। सोची छा तूं मुराद? तूं इहो सोचे रहियो आहीं त मां तोसां गद्दारी कंदुसि, तोसां धोखो कंदुसि? न मुराद न, ही हाजी शरीफ हाणे बदिलजी वियो आहे। उहो हाजी शरीफ न आहे रहियो जेको मकार हो, फरेबी हो, गद्दार हो। हाणे मां सचो इंसान थियण थो चाहियां। ऐं मूंसां वाइदो कर त मां बि तुंहिंजे लाइ मरंदुसि ऐं तूं बि मुंहिंजे लाइ मरंदे। हाणे उहो हाजी शरीफ मकार न आहे रहियो। वधाए दोस्ती जो हथ। जेकॾहिं तूं हक़ ते आयो आहे न हाजी शरीफ, पोइ तूं असांजो यार आहे, यार आहे।